अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में मांखे भली कार चऊं। नाज़रीन, मकानी चूंडनि खां अॻु नवां इतिहाद नज़र अचनि पिया, नवां रुसामा ज़ाहिर थिया आहिनि ऐं जेतोणीकि हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, नए साल जो आगाज़ थियो आहे। खोड़ चैलेंजिस आहिनि जेके हिन इतिहादी हुकूमत खे आहिनि, पर हीउ बि हिकु वॾो चैलेंज हूंदो। इतिहादी हुकूमत जा जेके पंहिंजा साथी आहिनि, हिन इतिहाद में शामिल जेके माण्हू आहिनि, उहे हिन वक़्तु नाराज़ आहिनि ऐं ज़ाहिर आहे मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जी जेका पोज़ीशन बहितर थी आहे, उन बहितर थियण खां पोइ सभिनी खे इहो अंदाज़ो आहे त जेका वफ़ाक़ी हुकूमत जहिड़े रीति बीठल आहे, उन में MQM जो बि कॉन्ट्रीब्यूशन आहे ऐं ज़ाहिर आहे उन्हनि जी नाराज़गी या उन्हनि जी धार थियण वारी जेका धमकी साम्हूं अचे पई, उहो को सुठो सवण न आहे साल जे आगाज़ में। अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं नाज़रीन त जेके इख़्तिलाफ़ पैदा थिया आहिनि, उहे ॼाणायो पियो वञे त बज़ाहिर तकबंदियुनि वारो मामिलो आहे, जंहिं तां ही इख़्तिलाफ़ आहिनि ऐं उहे इख़्तिलाफ़ शिदत इख़्तियार करे चुका आहिनि। अॼु गवर्नर साहब खे बि तलब कयो आहे, वज़ीर आज़म साहब, ऐं उन खां अॻु हिकु अहम इजलास बि थियो जेको पिणु बेनतीजा ख़तमु थियो। हिन वक़्त ताईं इख़्तिलाफ़नि वारा जेके मामला आहिनि उहे शिदत ॾेखारींदड़ आहिनि। हाणे ॿिए पासे जेकॾहिं असां सिंध अंदरि जेके ऑपोज़िशन पार्टीज़ आहिनि, उन्हनि ते ध्यानु ॾियूं था त हिकु पासे असांखे नओं हिकु ॿियो इतिहाद नज़र आयो आहे। SUP ऐं GDA पाण में इतिहाद कयो आहे चूंडनि खे वठी करे। हाणे उन इतिहाद जे हवाले सां बि उन्हनि खां ॻाल्हाईंदासीं त हू छा प्लान कनि पिया, उनजा छा टारगेट्स हूंदा। उन सां गॾोगॾु जेका ऑपोज़िशन आहे, जंहिंमें जमायत इस्लामी आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे, उन समेत जेके ॿियूं पार्टीज़ आहिनि, उहे हिन ॻाल्हि जो इज़हार कनि पियूं त हीउ जेको समूरो मामिलो आहे, हीउ रुॻो इलेक्शन खां भॼण जी तयारी आहे, उन खां सवाइ ॿियो ही कुझु न आहे। ही फेस सेविंग पिया वठनि, जेके इख़्तिलाफ़ ज़ाहिर कया विया आहिनि, पर कुझु धुरियूं इन ॻाल्हि जो बि इज़हार कनि पियूं त हीउ ओचितो ई ओचितो जेके मामला ज़ाहिर थिया आहिनि, उन जे पुठियां हिकु त 2 ॾींहं अॻु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अहम इजलास थियो ऐं वज़ीर आला हाउस अंदरि उन इजलास खे कारकुननि खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो साहब जो इहो चवणु हो त जेको ईंदड़ मेयर हूंदो उहो जियालो थी सघे थो। कुझु धुरियुनि जो इहो, कुझु ज़रियनि जो इहो चवणु आहे त उन खां पोइ ई ओचितो ई ओचितो मामला ज़ाहिर थिया आहिनि। इख़्तिलाफ़ बि जामु आया आहिनि, तकबंदियुनि जी ॻाल्हि बि थी आहे ऐं MQM पंहिंजा मुआहिदा यादि बि कराए पई इतिहादनि खे। उन खां अॻु जेको हिकिड़ो टास्क गवर्नर साहब खे मिलियल आहे, उन ओचिते टास्क खे वठी करे बि खोड़ ख़बरूं, खोड़ शयूं गर्दिश में आहिनि। समूरनि मामलनि ते ॻाल्हायूं था। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि, जो तारुफ़ सां कराईंदसि, मूंखे कराची स्टूडियो में जॉइन कियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि, वज़ीर आला सिंध जा एडवाइज़र बि आहिनि, नवाब अली वसाण साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। नवाब साहब, वेलकम कयां थी तव्हांखे प्रोग्राम में। मूंसां गॾु नाज़रीन जमायत इस्लामी जा सीनियर अॻवान आहिनि, मौलाना असदुल्ला भुट्टो साहब, मुतहरिक ऐं सीनियर अॻवान आहिनि जमायत इस्लामी सिंध जा, मूंसां गॾु मौजूदु आहिनि फ़ोन लाइन ते। मौलाना साहब, अव्हांखे बि भली कार चवां थी अॼु के प्रोग्राम में। ऐं उन खां सवाइ शहरयार महर साहब आहिनि, GDA सां उनजो तालुक़ु आहे, सीनियर अॻवान आहिनि। ऐं कुझु देरि खां पोइ खुर्रम शेर ज़मान साहब पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां तालुक़ु रखनि था, उहे पिणु हिन प्रोग्राम में मूंखे जॉइन कंदा। अव्हां सभिनी खे भली कार चवंदमि हिन प्रोग्राम में। ऐं मौलाना साहब, अव्हांजी इजाज़त सां नवाब साहब खां आगाज़ कयां थी गुफ़्तगू जो। नवाब साहब, जेके मामला आहिनि उहे सभिनी जे साम्हूं आहिनि, पर हाणे जेके नए साल जे आगाज़ में ओचितो ई ओचितो हिकिड़ो टास्क गवर्नर साहब खे मिलियो, उहो बि नज़र आयो ऐं उन खां पोइ ओचितो ई ओचितो असां उन खां अॻु बि ॾिठोसीं त डेट बि अनाउंस थी चुकी आहे 15 जनवरी वारी, पर इहो ओचितो ई ओचितो तकबंदियुनि वारे मामले ते एतिरा शदीद इख़्तिलाफ़ छा मामिलो आहे? मुंहिंजे ख़्याल में जेके तकबंदियुनि जी तव्हां ॻाल्हि पिया कयो, त मुंहिंजी जेकी कोलिशन हमारे पार्टनर असांजा जेके आहिनि सभु असीं मुंहिंजे ख़्याल में गॾु आहियूं, मुतहद आहियूं, हिकिड़े प्लेटफॉर्म ते आहियूं। अहिड़ी काई बि ॻाल्हि कोन्हे। ज़ाहिर ई आहे हिकु घर में बि इहे कंप्लेन्स ईंदियूं आहिनि, भाउ खां रुसंदो आहे। हीअ ज़ाहिर आहे 13 पार्टियुनि जो हिकिड़ो हिसो आहे, त उन में अहिड़ी काई बि अञा ताईं अहिड़ी शिकायत जा अहिड़ो को मौज़ू न छिड़ियो आहे जेको ॿाहिरि अचे या कंहिंखे ख़बर पए। ज़ाहिर ई आहे हुननि जी हिकिड़ी डिमांड आहे, उन्हनि जो गवर्नर बि थी वियो, उन्हनि जो मेयर बि थी वियो। हाणे ज़ाहिर ई आहे त हाणे कुझु शयूं उन्हनि जूं मञबियूं, कुझु पंहिंजियूं बि माण्हू एडॉप्ट कंदो। तो ज़ाहिर बिलावल साहब जेको चयो हो त जेको मेयर थींदो जियालो थींदो, ऐं बिलावल साहब सही चयो, ऐं इंशाअल्लाह हिकिड़ो जियालो थींदो। ऐं उहो ज़ाहिर ई आहे इलेक्शन त लोकल बॉडीज़ या उन में जेको बि सक्सेस थींदो, कामयाबु थींदो, ज़ाहिर आहे मेयर उहो ई थींदो। ऐं मुंहिंजे ख़्याल में भली ई केरु कुझु बि चए, जेके बि फ़ैसिला हाणे थियनि पिया या अचनि पिया, बहितर पिया थियनि हिन मुल्क लाइ। मुल्क हिन वक़्तु वॾे तकलीफ़ में आहे। मुल्क जी जेकी हालत आहे, मुल्क जी जेकी कंडीशन आहे मुआशी, उहा बहितर न आहे। ऐं जेतिरो थी सघे त पाण में गॾिजी थी जेके बि पार्टियूं आहिनि उहो गॾिजी थी हलनि, ऐं मुल्क सभ खां पहिरियां मुल्क
मुल्क माना पाकिस्तान में असीं रही करे जेकॾहिं हिकु इहो सोचूं कि मुल्क खे तरक़ी वठाइणी आहे, मुल्क खे अॻिते आणिणो आहे, त पोइ इहे ज़ाहिर आहे जेके बि थोरा घणा नफ़रतूं आहिनि इहे ख़तमु करणियूं आहिनि। ऐं नफ़रतुनि खे ख़तमु कंदे जेको आहे सो अॻिते वधंदासीं। ऐं उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻिते उहो सभु आसिफ अली ज़रदारी साहिबु ऐं बिलावल साहिबु इहे सभु कनि पिया। ऐं असांजी कोशिशि इहा आहे कि जेतिरो मुल्क तरक़ी कंदो ओतिरो 1973 जेको शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कानून ॾिनो हिन मुल्क खे, उनखे अॻिते वधाईंदे करे ऐं वाक़ई पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन जमहूरियत लाइ, हिन मुल्क लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। ऐं असीं चाहियूं था त जमहूरियत आहे त सभु कुझु आहे, जेकॾहिं जमहूरियत न आहे त मुंहिंजे ख़्याल में कुझु बि न आहे। उनखे मज़बूत कंदे असीं अॻिते वधूं पिया। अॻियां वधण जी ॻाल्हि कयो पिया, मां चयो पिया त अञा कहिड़ी ॻाल्हि न आहे, ही इख़्तिलाफ़ हर घर में थियनि था, हर इतिहाद में थियनि था, पर हू त वॾे वाक़े इहा ॻाल्हि कनि पिया त असीं धार बि थी सघूं था। इहो एतिरो अहम मामिलो आहे। ऐं ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी इहा ॻाल्हि करे पई त इलेक्शन कमीशन ते डिपेंड थो करे त हू छा था चवनि। मुमकिन न हूंदो त हीअ इलेक्शन जंहिंमें सिर्फ़ु कुझु ॾींहं वञी बचिया आहिनि, उनखां अॻु तकबंदनि वारो मामिलो मुमकिन कोन्हे, त पोइ कीअं उन्हनि खे कन्विंस कंदो? मां चयो कुझु अव्हां जी ॿुध बि, कुझु हुननि जी ॿुध बि। ॾिसो, सभ खां वॾी ॻाल्हि जेको हूंदो आहे डायलॉग हूंदो आहे, जमहूरियत जो हिसो हूंदो आहे। ऐं जमहूरियत खे अॻिते वधाइण लाइ जेकॾहिं ॻाल्हियूं को करण लाइ आहे त सभ खां वधीक ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में कुझु ॾींहं अॻु में मतिलबु हार्डली कोई 2 ॾींहं 3 ॾींहं अॻु में आसिफ अली ज़रदारी साहिब सां हिननि जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि। ऐं मूंखे जेको लॻे थो त उहे कामयाबु वयूं, सक्सेस वयूं। बाक़ी ही जेके ॿाहिरि जूं ॻाल्हियूं आहिनि, या ॿाहिरि जेको बि चवनि था वायुमंडल, जेको बि हर को पंहिंजी पार्टीअ जो लाइमल तयारु करे थो, ऐं उहो ज़ाहिरी आहे ॿिए खे सही नथो सम्झे ऐं पाण खे बहितर थो सम्झे। त मुंहिंजे ख़्याल में असां हिन वक़्तु जेको बि पाकिस्तान पीपल्स पार्टी सही टेक ते पई वञे, असीं बहितरी लाइ वञूं पिया ऐं मुल्क लाइ, तो इंशाअल्लाह काई बि अहिड़ी कंप्लेन कोन ईंदी, काई बि अहिड़ी शिकायत तमामु वॾी कोन ईंदी जेको असांजो जेको PDM जो आहे या हितां जो सिंध जो कोई एॾी वॾी शिकायत करे। ज़ाहिरी आहे उनजी तकबंदियुनि जी हूंदियूं, पर हाणे हिन वक़्तु इलेक्शन मथों आहे, इलेक्शन 15 तारीख़ ते आहे, त उन में तकबंदियुनि जो त नामुमकिन आहे। जेके ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं त ही बिलावल साहिब जेका ॻाल्हि कई आहे त मेयर जियालो हूंदो, अव्हां सम्झो पिया त हीउ मामिलो उनखां पोइ थियो आहे या उनखां अॻु बि MQM ॻाल्हि करे चुकी अव्हां सां? न, ॾिसो, MQM जेको बि करे, हर पार्टीअ जी पंहिंजी कोशिशि हूंदी आहे। जमहूरियत जो हिकिड़ो हिसो हूंदो आहे त ज़ाहिर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ी वॾी पार्टी आहे, पंहिंजी चाहींदी त असांजो को जियालो अचे, MQM चाहींदी त असांजो को अचे, ॿी का पार्टी चाहींदी त को असांजो मेयर अचे। इहो त हर कंहिंखे राइट आहे, कोशिशि करे, महिनत करे ऐं अॻिते वधे। सो पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़ाहिरी आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु हिकिड़ो पार्टी जो चेयरमैन आहे, ऐं इंशाअल्लाह असांजी उमेदूं आहिनि त अलाह कंदो हुनखे अॻिते बि वज़ीर आज़म हिन मुल्क जो थींदो। तो उन लाइ ज़ाहिरी आहे पंहिंजे पार्टीअ लाइ, पंहिंजे वर्करनि लाइ त हाणे इहो त हुनजो राइट आहे त जेकी बि चवंदो। बाक़ी हाणे अॻिलो को चवंदो, हाणे अहिड़ी त डायलॉग कंहिंसां कोन्हे त भई मेयर बि तूं थींदे। हिन में इलेक्शन आहे, जमहूरियत आहे, जेको सक्सेस थींदो, जेको कामयाबु थींदो, उहो ई हिन ज़ाहिरी आहे कराची जो मेयर थींदो। बाक़ी हाणे ॻाल्हियूं त खोड़ सारियूं हलनि पियूं, कोई काॾां जी ॻाल्हि हले पई। त मुंहिंजे ख़्याल में MQM कॾहिं बि धार कोन पई थिए। ऐं मूंखे जेको लॻे पियो त MQM सभु हिकु प्लेटफॉर्म ते वञनि पिया ऐं गॾु पिया थियनि। सो उन में गवर्नर जो रोल बि आहे, ॿियनि जो बि रोल आहे, हिन जो पंहिंजो बि आहे। ऐं हिन कंहिंखे पंहिंजे जेके पार्टियूं सभु राज़ी थींदियूं ऐं उन में उनखे पंहिंजो कंहिंखे हेड कंदा। बाक़ी हिन वक़्तु इहा सिचुएशन कोन्हे जेको आहे सो को पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खां नाराज़ आहिनि या PDM खां नाराज़ आहिनि। ज़ाहिरी आहे ॻाल्हियुनि जो हिकिड़ो हिसो आहे, ॻाल्हियुनि सां ई सभु ॻाल्हि ख़तमु थींदी आहे। ऐं मूंखे जेको लॻे पियो त वाक़ई मेयर जियालो थींदो हिते कराची में। अव्हां तरदीद बि कयो पिया त अहिड़े का इख़्तिलाफ़ न आहिनि, जेतोणीकि नाज़रीन हू धमकी बि ॾेई चुका आहिनि। अॼु बि कुझु अहम मामला थिया आहिनि जेके कराची जे मुख़्तलिफ़ कुझु ज़िलनि जा एडमिनिस्ट्रेटर बि हटाया विया आहिनि। मुख़्तलिफ़ मामला आहिनि, पर उन बावजूदि नवाब साहिब जो मौक़िफ़ आहे पंहिंजो, अव्हां ॿुधो। मूंसां गॾु मौलाना आसिफ़ुल्लाह भुट्टो साहिबु बि आहिनि ऐं शहरयार महर साहिबु मूंखे हींअर जॉइन कयो आहे। शहरयार साहिबु, अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चवां थी। नवाब असां साहिबु ऐं मौलाना साहिबु मूंसां गॾु मौजूदु आहिनि। मौलाना साहिबु, अव्हां तफ़सीली ॿुधो नवाब साहिब जो मौक़िफ़, हू ॼाणाइनि पिया त इंशाअल्लाह जेको मेयर हूंदो उहो पिणु जियालो हूंदो। इख़्तिलाफ़ जेके मामला आहिनि उन्हनि खे बि डिनाए कनि पिया। हू ॼाणाइनि पिया त हीअ मामूली नोईअ जा आहिनि जेके
हर इतिहाद में हर घर में अहिड़ा मामला थियनि था, पर उन ते को संगीन कदम या को इंतहाई कदम MQM न खणंदी, छा चवंदो मां? बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हांजी बि महिरबानी, KTN जी बि महिरबानी असांखे पंहिंजे ख़्यालात जे इज़हार जो मौक़ो ॾिनो थो। ॻाल्हि इहा आहे त बलदियाती इंतिखाबात जेके आहिनि इहे हिकिड़ा अहिड़ा इंतिखाबात आहिनि जेके लोअर लेवल ते यानी बुनियादी अवामी सतह ते हिकिड़ी हुकूमत ठहंदी आहे जेके लोकल गवर्नमेंट सॾी वेंदो आहे ऐं उहा जेका आहे अवाम जे मसाइल खे हल कंदी आहे। पर अफ़सोस इहो आहे त पीपुल्स पार्टी जे तरफ़ां जेका MQM खे हिन वक़्तु ईअं आहे जीअं सिंधीअ में चवंदा आहिनि नांग खे खीरु पीआर। MQM छा आहे सभिनी खे ख़बर आहे, ॿचे ॿचे ख़बर आहे त हिकिड़ी दहशतगर्द पार्टी आहे। MQM छा आहे सभिनी खे ख़बर आहे त हिकिड़ी उहा पार्टी आहे जेका जंहिं हिते कराची खे लुटियो फिरियो आहे, सिंध खे लुटियो फिरियो आहे, सभिनी खे ब्लैकमेल कयो आहे। ऐं पीपुल्स पार्टी जेका आहे उनजी हमेशह इहा रीत रही आहे जॾहिं इलेक्शन विढ़ंदी आहे तॾहिं सिंधी जॾहिं इलेक्शन विढ़ंदा आहिनि त वरी पोइ MQM खे भाकुर पाईंदा आहिनि। इहो 88 में बि हिननि ईअं ई कयो ऐं हाणे हुन खां पोइ बि इहो कयो। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त हाणे 20वीं सदी न आहे, हाणे 21वीं सदी आहे। माण्हू जेके आहिनि उन्हनि जे शऊर तमामु वधी वियो आहे ऐं कोई बि माण्हू MQM खे जेको आहे उहो कोन थो लाइक करे। ऐं ॿी ॻाल्हि आहे त गवर्नर जो कमु जेको आहे उहो मुल्क जे अंदरि दस्तूर जी बालादस्ती आहे। गवर्नर जो कमु जेको आहे उहो इहो आहे त सूबे जे अंदरि जेके सूबे जा हक़ूक़ आहिनि, जे पाणीअ जा मसइला आहिनि, ॿिया मसइला आहिनि, या असांजी जेका पंहिंजो उन में फंड में हिसो आहे असांखे जे पैसा मिलंदा आहिनि उनखे वठी ॾियण लाइ, उहो उनजो कमु आहे त उहो उनखे जेको आहे उहो ॾिसे। ऐं उनजो इहो कमु न आहे त MQM खे जेके टुकड़ा आहिनि उन सभिनी खे गॾु करे। तंहिं करे मां सम्झां थो त इहे सभु जेके आहिनि गॾिजी करे पाण हिकिड़ी मिली जुली हिकिड़ी साज़िश आहे ऐं इन में पीपुल्स पार्टी बि शामिल आहे ऐं उन्हनि जेको आहे हिन गवर्नर जे लाइ जेको सभु कुझु हासिल छा पिया करणु चाहिनि? मौलाना साहब अवां फरमायो त ही सभु पाण में ॻंढियल आहिनि, मिलियल आहिनि, मिलियल हिकिड़ी साज़िश आहे। उन साज़िश मां इहे हासिल करणु छा पिया चाहिनि? हीअ जेका ग्रेट गेम जंहिंजे पासे अवां इशारो कयो पिया उन मां ही हासिल छा पिया करणु चाहिनि? छा जी तयारी आहे? अवां खे छा सम्झ असल में पीपुल्स पार्टी जेका आहे उहा हिन वक़्तु हिकिड़ी ॿियो खाइप ते हली रही आहे। हिकु तरफ़ उहो पीपुल्स पार्टी में MQM सां भाकुर बि पाए थी, ॿिए तरफ़ न बि करे थी त मुंहिंजे ख़्याल में इहो जेको आहे हाणे ज़मानो गुज़री वियो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त असां सम्झूं था त हुकूमत खे फेयर इलेक्शन कराइण जे लाइ जेको आहे इक़दामात करणु खपनि जेके हिन महिल ताईं कोन थिया आहिनि। तंहिं करे हिन ॻाल्हि जा शुकूक शुबात वधनि था छाकाणि त पीपुल्स पार्टी हाराए थी पई, छाकाणि त MQM बि उहा हाणे MQM न आहे जेका कंहिं ज़माने में हुई। तंहिं करे उहे हिते जेको आहे उहो जमात इस्लामी जा जेका आहे सुठी पोज़ीशन आहे ऐं इन करे हू सम्झनि था त जमात इस्लामी जेकॾहिं खटी आई त पोइ हिन जो छा थींदो। तंहिं करे उहे हिन वक़्तु इलेक्शन जे हवाले सां बि को ज़्यादा संजीदा नज़र नथा अचनि पिया। ऐं पीपुल्स पार्टी जेका आहे उहा MQM सां बि इन करे भाकुर थी पाए त जीअं कुझु न कुझु पीपुल्स पार्टी खे सीटूं मिली वञनि। पर इनशाला अवाम जेको आहे हिननि जी साज़िशुनि खे ऐं पीपुल्स पार्टी MQM जेको इहो ठहराव कनि था या पाण में जेके भाकुर पाइनि था इन जे हिन मेलाप खे इनशाला नाकाम कनि। ठीकु, उन खां अॻु हे जेको मामिलो आहे चूंडनि वारो त हाणे इहो बि ॾिसूं त चूंडियूं पंहिंजे वक़्त ते थियनि थियूं, जेको 15 जनवरी जो वक़्तु ॾिनो आहे, या हीउ मामिलो अॻियां वधी सघे थो, उन खां अॻु ही इख़्तिलाफ़ निबरजी वञनि था या अञा शदीद थियनि था। शेरियार साहब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि। शेरियार साहब अवां कीअं पिया ॾिसो ही जेके नयूं सभु बंदियूं थियनि पियूं, नवां रुसामा साम्हूं आया आहिनि, कीअं ॾिसो पिया हिननि खे? शेरियार मर साहब मुंहिंजो आवाज़ु पहुचे पियो मां ताईं? मूंखे त अचे थो पर साईं थोरी डर ॾे त मां ॻाल्हायां। जी शेरियार साहब कंटिन्यू कजो। अच्छा, मां ॾिसो हिकिड़ी पास्ट प्रैक्टिस रही आहे असांजे सिंध जे माण्हूअ जी, अलाए छो याददाश्त एॾी कमज़ोर आहे। जॾहिं बि इलेक्शन में 6 महीना बचंदा आहिनि त MQM ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिक ॿिए सां वॾो नाराज़गी जो मुराद साहब तव्हांजो पॉइंट अची वियो, मां ॿीहर ईंदसि, शेरियार साहब कंप्लीट करे वठनि। जी शेरियार साहब। मां ॿीहर ॻाल्हायां। जी हिकिड़े सिंध जे माण्हूअ जी अलाए छो याददाश्त असांजी एॾी कमज़ोर थी वेंदी आहे। तव्हां अगरि 2008 जे टेन्योर खां बल्कि उन खां पहिरियों बि ऑब्ज़र्व कयो त जॾहिं बि हुकूमत इलेक्शन में 6 खां 8 महीना बचंदा आहिनि त MQM ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिकिड़ो पाण में फेक विहण जो एक्शन कंदियूं आहिनि। ॿिन्ही पार्टीज़ जी परफॉर्मेंस सभिनी जे साम्हूं आहे। पोइ हिननि खे यूज़ करणो हूंदो आहे कोई इलेक्शन लाइ स्लोगन।
हिकिड़ी पार्टी यूज़ कंदी आहे सिंध कार्ड, ॿी पार्टी यूज़ कंदी आहे मुहाजिर कार्ड। हाणे अलाए छो असांजो माण्हू अञा ताईं इन्हनि जी इन प्रैक्टिस खे बाहि थो करे। पास्ट में 6 महीना पहिरियों हमेशह MQM हुकूमत को नाराज़ थी ऐं अपोज़िशन में अची वेंदी हुई, पंहिंजो अपोज़िशन लीडर कराईंदी हुई। पोइ लीडर ऑफ हाउस ऐं लीडर ऑफ अपोज़िशन जेके अहम फ़ैसिला हूंदा आहिनि, जिन में ख़ासि करे केयरटेकर गवर्नमेंट अचणी हूंदी आहे, उन में उहो वॾे विराए पंहिंजा माण्हू रखंदा आहिनि जीअं उन्हनि खे इलेक्शन में सपोर्ट मिली सघे। हिन वक़्तु डिफरेंस इहो आहे जो MQM 3rd नंबर ते आहे, सेकेंड मेजोरिटी पार्टी न आहे सिंध असेंबलीअ में। सेकेंड मेजोरिटी पार्टी आहे PTI, जंहिंजा 28 MPs आहिनि हिन वक़्तु। उन्हनि खे डिफेक्ट करे चुका आहिनि 3 मां, ऐं 3 शायदि 4 ॿिया बि कंदा डिफेक्ट, जिन सेनेट में वोट न ॾिनो पार्टीअ खे। MQM जा मुंहिंजे ख़्याल में 21 या 24 मेंबर्स आहिनि। हाणे इन्हनि ॿिनि वक़्तु अहम रोल थींदो असांजी पार्टीअ जो ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जो, त उहा पार्टी छा PTI खे छॾे ऐं MQM जो साथ ॾेई लीडर ऑफ अपोज़िशन आने थी, या कोई अहिड़ो टॉक्स थियनि थियूं। छो करे असांजो PTI सां बि को राब्तो न आहे। जॾहिं खां PTI पंहिंजी असेंबलीज़ मां इस्तीफ़ो ॾेई वई आहे, त उहे पार्लिमानी पॉलिटिक्स त करनि कोन था। इवन सिंध में बि उन्हनि जी MPs जो न को डिसिप्लिन आहे, न का कंहिंसां टॉक्स आहिनि। अली ज़ैदी साहब कराचीअ खां ॿाहिरि, हुनखे शायदि ख़बर ई न आहे त सिंध काथों खां केसि ताणी थी हले। ईअं ई MQM जो किरदारु बि कराचीअ ताणी महदूद आहे। हाणे अगरि अपोज़िशन इहे पार्टीज़ गॾिजी ठाहिनि थियूं ऐं उन्हनि जो लीडर ऑफ अपोज़िशन अचे थो, त उन्हनि में छा अंडरस्टैंडिंग थी थिए, इहो मुंहिंजे ख़्याल में वक़्तु वेझो जीअं इलेक्शन्स जो अञा टाइम आयो या का अहिड़ी ॻाल्हि वेझाई थी त ख़बर पइजी वेंदी। पर हिननि जो इहो आहे हिकिड़ो फेक ड्रामो जेको सभिनी खे हिन महिल सम्झणु घुरिजे। बाक़ी रही तव्हांजी इलेक्शन वारी ॻाल्हि, त लोकल गवर्नमेंट इलेक्शन वक़्त ते थिए थी नथी थिए, ॾिसो ॾाढो ऑब्वियस आहे त कराचीअ जे इलेक्शन खां भॼे केरु थो हर कोर्ट वञे, केरु थो हर इलेक्शन कमीशन खे लिखे? पीपुल्स पार्टी ऐं MQM। ॿी का पार्टी त नथी भॼे। जमात इस्लामी तयारु वेठी आहे, PSP तयारु वेठी आहे, सभ खां वधीक PTI जंहिंजा सभिनी खां वॾा स्टेक्स आहिनि हिन वक़्तु कराचीअ में, उहे तयारु वेठा आहिनि। असांजी जेका थोरी थकी रिप्रेज़ेंटेशन आहे कराचीअ में, असांखे बि कोई एतिराज़ न आहे त कराचीअ में इलेक्शन थिए, ऐं इहो थियणो ज़रूरी आहे। पर हिननि ॿिन्ही पार्टी जो भॼणु छा इहो सिंध जो माण्हू ऐं असांजा तजज़ियाकार जेके सभु माण्हू ॾिसनि था, उन्हनि खे नथो नज़र अचे त हे छाजे करे था भॼनि? हिननि खे पंहिंजी परफॉर्मेंस जे करे पंहिंजी हिकिड़ी हार नज़र थी अचे। ऐं थर्ड ॻाल्हि तव्हां कई जेको MQM जो गॾिजणु आहे, गवर्नर साहब जो रोल आहे। ॾिसो गवर्नर साहब जहिड़े तरीक़े सां आयो आहे ऐं पार्टीअ ते ऐं असांजे सूबे ते मुंसलिद थियो आहे, उहो ज़रूर के पावर कॉरिडोर्स मां आयो आहे। ऐं MQM या PSP अहिड़ियूं जमाता न आहिनि जिन खे अगरि को ख़बर न हुजे त के अहिड़े माण्हूअ जे कॾहिं लॻी पवनि या हुन सां मिलण बि पसंदि करनि। उहे बि अगरि हुन सां वेहनि था, टॉक्स करनि था, त मां सम्झां थो त गवर्नर साहब खे को कहिड़े अहिड़े इदारे ॾांहुं या के अहिड़ी कुवत ॾांहुं एम्पावर कयो वियो आहे जो उहो अचानक अची एॾी पॉलिटिकल मूवमेंट थो हलाए। सॼी जेका जिदोजहद PDM जी या इन्हनि जी आहे, उहा इहा आहे त कराचीअ में इलेक्शन न थिए। छो न थिए? छो उन्हनि खे नज़र थो अचे असां PTI जो हिसो न आहियूं, न ई असांजी का इमरान ख़ान या PTI सां का अहिड़ी ख़ासि सिंपथी आहे। पर इहो असांखे ज़रूरु नज़र थो अचे त कराचीअ जो माण्हू न पीपुल्स पार्टीअ खे वोट ॾींदो, न ई हाणे MQM खे उहे वोट ॾींदो। अगरि का जमात हिते अची थी सघे त वरी घुमी फिरी PTI ई अची थी सघे। उन्हनि जी परफॉर्मेंस छा रही आहे, उहे अॻिते छा परफॉर्म कंदा, उहा हिकिड़ी अलॻि डिबेट आहे। पर हिन महिल ताणी असांखे सिनारियो इहो थो नज़र अचे। ठीकु आहे शेरा साहब, जवाब वठी था अची रहियूं नवाब साहब खां। उनखां पोइ ज़रूरु अव्हां खां इहो बि पुछंदासीं जेको काल्ह इतिहाद कयो आहे SUP सां, उहो केतिरो टफ टाइम ॾेई सघंदो? इतिहादनि जी बि ॻाल्हि थिए थी, हुन सां गॾोगॾु इन जी बि ॻाल्हि थिए थी जेको मां ज़िक्र बि कयो गवर्नर साहब वारो आहे। ज़ाहिर आहे हुनजो असीं जेका पास्ट प्रैक्टिस खे जेकॾहिं यादि कयूं था त ऑल्टरनेट हिकिड़ो मतबादल हमेशह क्रिएट करण जी जेका मामला थींदा रहिया आहिनि, हीअ बि उन ई सिलसिले जी कड़ी आहे या को ॿिया मामला थी सघनि था? नवाब साहब छा रिस्पॉन्ड कंदो शेरा साहब चवनि था माण्हुनि खे यादाश्त अलाए छो माण्हुनि जी कमज़ोर आहे, सिंध जे माण्हुनि जी उनखे यादि करणु खपे? न ईअं कोन्हे। शहरयार साहब असांजो दोस्त आहे, मौलाना साहब बि मोहसिन आहे। ईअं कोन्हे, हर कंहिंजी पार्टी जो पंहिंजो मौक़िफ़ आहे। कॾहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी ईअं कोन चाहींदी आहे की जॾहिं इलेक्शन हुजे या असीं कोई सिंध जो सौदो कयूं। अॼु ॾींहं ताईं
तव्हांखे यादि हूंदो मोहतरमा वफ़ाक़ जी अलामत हूंदे बि कमू शहीद ते जेको धरणो हयो उहो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु हयो ऐं उन में क़ौम परस्त बि हुया। ईअं नाहे त मोहतरमा खे सिंध लाइ असीं जा पाकिस्तान पीपल्स पार्टी जा बिलावल साहब या आसिफ साहब असीं को सिंध जो सौदो पिया कयूं। असीं हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध लाइ बहितर सोचियो आहे ऐं जेको सोचूं पिया ज़ाहिरी आहे असांखे बि हिते रहणो आहे, असांखे बि हिते हलणो आहे ऐं मैंडेट जेको सिंध जो मिले थो पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे मिले थो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾी अक्सियत सां मुंहिंजे ख़्याल में तारीख़ में पहिरियों दफ़ो जेको मोहतरमा हूंदे बि एतिरो मैंडेट कोन हो जेतिरो हिन वक़्तु असांखे सिंध मां मैंडेट मिले पियो ऐं माण्हू लाइक पिया कनि। वरी बि इलेक्शन जेको बि ईंदी उहो फ़ैसिलो थींदो इलेक्शन जो। बाक़ी हाणे असीं कोन था वञूं त जेको आहे सो इलेक्शन पोस्टपोन थिए ऐं असीं हर वक़्तु इहो ई चाहींदा आहियूं त हितां जे माण्हुनि जा मसइला हल थियनि ऐं हितां जे माण्हुनि जी जेके तकलीफ़ूं आहिनि उहे दूर थियनि ऐं इलेक्शन पाकिस्तान तहरीक इंसाफ जो मैंडेट आहे उनखे चोराइण जी गॾियल कोशिशि आहे उनजे लाइ ईअं कोन्हे। मूंखे हिन जो अफ़सोस बि थिए थो शहरयार ख़ान इहो चए थो त हिते जेको आहे सो पीटीआई जो त वजूद ई कोन्हे। हाणे पीटीआई जा मेंबर पाण भॼनि था असां ॾे पिया अचनि ऐं खोड़ सारा उन्हनि जा माण्हू ऐलान पिया कनि। हिते बि अॼु बि घणनि इलाहिनि मूंसां कॉन्टेक्ट कयो आहे पीटीआई जे माण्हुनि जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी में अचणु था चाहिनि। हाणे उहो चैप्टर क्लोज़ थी चुको। हाणे इमरान ख़ान जो मूंखे किथे बि नज़र नथो अचे इमरान ख़ान ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इंशाअल्लाह वरी लीड सां सिंध में हुजे या पंजाब जो हिसो हुजे या KPK में हुजे ऐं बलूचिस्तान में पाकिस्तान पीपल्स पार्टी इंशाअल्लाह वॾी अक्सियत सां ईंदी ऐं हीअ भली जेको बि दोस्त कुझु बि चवनि ऐं असीं उन्हनि खे कुझु बुरो भलो नथा चवणु चाहियूं। हीअ दोस्त आहिनि असांजा ॿाहिरि आहिनि, हर कंहिंखे हक़ु आहे राइट आहे जमहूरियत में ॻाल्हाइण जो। बाक़ी एज़ सच हिते सिंध में जेकी आहे सो मूंखे अहिड़ी का पार्टी कोन थी नज़र अचे जेकी पाकिस्तान पीपल्स पार्टी खां खटे ऐं पाकिस्तान। हाणे तव्हां ॾिसो न कुझु जेके पार्टियूं आहिनि जंहिंजा नाला त नथा वठूं पर जेके कुझु PDM में आहिनि कुझु ईअं आहिनि न्यूट्रल आहिनि उहे सभिनी जो उते असां सां इलेक्शन लड़िया हुते ख़ैरपुर में या ॿियनि हंधि उन्हनि जो त को आहे ई कोन। हाणे हिते बि ई भली साईं चए थो पर रिज़ल्ट ऐं जेको माण्हुनि जो जेको रुझान आहे माण्हुनि जी जेकी माण्हू सम्झनि था त हिन मुल्क खे जेकॾहिं तरक़ी वठाए सघे थो बिलावल साहब वठाए सघे थो ॿियो को अहिड़ो को लीडर ई कोन्हे। माण्हुनि जो यकीन आहे माण्हुनि जो ईमान आहे ऐं मूंखे ख़बर आहे त इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी अहिड़ो को लीडर कोन्हे जेको बिलावल साहब सां सिंध में या पाकिस्तान में हिन वक़्तु मुक़ाबिलो करे। भली PTI जो जेको बि हुजे पंजाब में बि मूंखे जेको थिए थो पर हाणे हिते जेको आहे सो सिंध में जेको आहे इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾी लीड सां लोकल बॉडीज़ खटे। असीं कोशिशि कयूं था त पाकिस्तान तहरीक इंसाफ मां बि कंहिं मौक़िफ़ खे शामिल कयूं। मौलाना साहिब सां गॾु आहिनि। मौलाना साहिब नवाब साहब जो मौक़िफ़ मां ॿुधो था जेका उनखां शहरयार साहब खे बि मां ॿुधो। हिकिड़ी ॻाल्हि त इहा बार बार जेका थिए पई ऐं इलेक्शन डिले कराइण जी जेके प्रैक्टिसिस उहो असांखे नज़र ईंदो रहियो आहे त कंहिंजे पारां उहे अदालत में जेको मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो उन में सिंध सरकार जो जेको मौक़िफ़ हो MQM जो जेको मौक़िफ़ हो सभिनी साम्हूं आहे। अवां कीअं ॾिसो पिया जेका ॻाल्हि शहरयार साहब कनि पिया त हीउ समूरो कुझु जेको मामलो आहे मैंडेट चोरी वारो मिंट मां मूंखां इहा थोरी मिस थी वई त असां इन शुरूअ में जॾहिं बरसातूं पयूं ऐं हिन वक़्तु कंडीशन न हुई असां उन में कोशिशि कईसीं पे इलेक्शन हिन वक़्तु राइट टाइम न आहे बाद में हम करें। हिन वक़्तु असीं कोई बि नथा चाहियूं त इलेक्शन डिले थिए असीं चाहियूं था त इलेक्शन थिए 100%। ठीकु इलेक्शन थिए 100% पर उन जे लाइ हालतूं जेके आहिनि ऐं ॾिसूं उहे हालतूं केॾांहुं वञनि थियूं। मौलाना साहिबु अव्हांखे लॻे पियो इलेक्शन ऑन टाइम थींदे ऐं उनखां अॻु जेके ही मामला आहिनि जेके ॾेखारिया पिया वञनि त इख़्तिलाफ़ बि आहिनि खोड़ शयूं हलनि पियूं इन जो छा ॾिसो पिया थींदे? मुंहिंजे ख़्याल में जेके ॻाल्हियूं मुंहिंजे ॿाहिरनि खे दोस्त आहिनि इन सां असांजी पुराणी दोस्ती बि आहे पर हर कंहिं पार्टी पंहिंजी आहे क्या ख़्यालात आहिनि मुंहिंजो पंहिंजी पॉलिसी पंहिंजी आहे इतिहास त मां त इहा ॻाल्हि अर्ज़ु कंदुमि त खे असांखे ॿुधाइणु खपंदो हुयो त केतिरी तयारी छा थी आहे। असांखे त का तयारी नज़र ई कोन थी अचे पई हुकूमत जे तरफ़ां। बाक़ी असांखे 15 तारीख़ में वञी कंहिं 11 ॾींहं 12 ॾींहं बचा आहिनि। अॼु 3 तारीख़ आहे 15 तारीख़ इलेक्शन आहे विच में 11 ॾींहं आहिनि। 11 ॾींहंनि में बि कहिड़ी तयारी थी आहे उनजो त हिकिड़ो लफ़्ज़ बि कोन साईं ॿुधायो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त असांखे हुकूमत जे तरफ़ां यकीन ॾियानी जेका करणु खपे ऐं हुकूमत खे जेका फिज़ा ठाहिणु खपे उहा बि कोन थी अचे पई।
अहिड़े नमूने सां असांजे इस्लामाबाद जो जेको मसइलो आहे उहो असांखे हिकिड़ो तजुर्बो अखियुनि जे साम्हूं आहे त अचानक जेका हिन वक़्त ते इलेक्शन पोइते थी वञे ऐं जेका अॻे बि ईअं ई थियो आहे छाकाणि त हे जेके हिन वक़्तु MQM खे जेको आहे भाकुर पाए रहिया आहिनि छाजे लाइ पाए रहिया आहिनि सिर्फ़ु इन जे लाइ पाए रहिया आहिनि त जीअं सभु मिली हिते आहे पोइ जमात इस्लामी जो रस्तो रोकनि या ॿी कंहिं पार्टी खे न ॾियनि सिर्फ़ु जेको आहे उहो पाण खटी नथा सघनि ऐं ॿियनि खे जेको आहे इलेक्शन में खटाइण नथा चाहिनि। बाक़ी रही ॻाल्हि इहा त हाणे ज़ाहिर आहे मुल्क में हर ज़िले जी हर इलाइक़े जी जेका आहे सूरत हाल अलॻि अलॻि आहे। जेकॾहिं असां चऊं त सांगड़ जी सूरत हाल उहा धार आहे, जेकॾहिं असां चऊं थर जी त हुते मिठीअ जी थर जी धार आहे, जेकॾहिं चऊं हैदराबाद शहर जी त हुन सूरत हाल धार आहे, जे कराची जेका आहे हुनजी सूरत हाल धार आहे। तंहिं करे ईअं न आहे त सॼे जेको आहे हैदराबाद या लोअर सिंध में या कराची में जेको आहे उहो हिकु जहिड़ी सूरत हाल आहे। तंहिं करे असुल जेको हूंदो आहे उनवान उहो हूंदो आहे तयारी। असांखे त मीडिया में किथे बि हुकूमत जे तरफ़ां तयारी नज़र नथी अचे ऐं हिन हुकूमत सां गॾु जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजे इलाइक़नि में या हिन जा MLA या MPs जेके आहिनि उहे पंहिंजे तरफ़ां कुझु इलेक्शन जी तयारी कंदा हुजनि असांखे नज़र नथा अचनि। ठीकु मौलाना साहब मुंहिंजो पॉइंट अची वियो त हीअ जेका तयारी किथे आहे जेकॾहिं ऑन टाइम इलेक्शन जी ॻाल्हि करे पई सिंध सरकार त असीं बिल्कुलु तयारु आहियूं 100% इलेक्शन थींदी आहे इख़्तिलाफ़ बि हुनजो कुझु कोन करे सघंदा त उहा तयारी छा थी आहे हिन वक़्त ताईं ज़रूरु सां नवाब साहब खां पुछंदासीं। उनखां अॻु हलीम आदिल शेख साहब आहिनि सीनियर अॻवान आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो तालुक़ु आहे मूंसां गॾु फ़ोन लाइन ते मौजूदु आहिनि। हलीम साहब वेलकम कयां थी तव्हांखे प्रोग्राम में। महिरबानी। नवाब साहब मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि नवाब अली वसाण साहब ऐं मौलाना असदुल्ला भुट्टो साहब आहिनि मूंसां गॾु शिरार साहब आहिनि। अवां छा चवंदो जेका हीअ ओचितो ई ओचितो खिचड़ी पचे पई हिकु पासे नई सभु बंदी थिए पई इतिहाद नज़र अचनि पिया वरी नवां रुसामा बि नज़र अचनि पिया जेतोणीकि शेरिया साहब इहा ॻाल्हि कई त हीअ प्रैक्टिस नई न आहे ऐं हर भेरे रिपीट थींदी रही आहे पर हिन भेरे मकानी चूंड खां जेको हीउ माहौल जुड़ियो आहे कीअं ॾिसो पिया मां उनखे? ॾिसो मां नथो सम्झां त को नई सभु बंदी पई थिए जी इहे MQM ऐं पीपल्स पार्टी ॿई PDM जा इतिहादी आहिनि फेडरल गवर्नमेंट में गॾु वेठा आहिनि। इन अॻु में बि घणी दफ़ा इहे सिंध में बि इतिहादी तौरु इन्हनि कमु कयो आहे। हाणे 7-8 महीननि खां इहे सिंध में बाज़ाब्ता बाक़ाइदा तौर ते गॾु आहिनि। इन्हनि NA जा 2 इलेक्शन जेके थिया नेशनल असेंबली जा उन्हनि में MQM इलेक्शन कॉन्टेस्ट कयो आहे ऐं पीपल्स पार्टी ऐं PDM सपोर्ट कयो आहे ऐं पीपल्स पार्टी जे साम्हूं MQM पंहिंजो उम्मीदवार हथु खणाए छॾियो आहे। इहो कराची हीअ हाणे को नई बिल्कुलु शरियात साहब सही था चवनि को नई ॻाल्हि कान्हे। बाक़ी रही जेकी खिचड़ी पके पई राति जो देर में बिलावल हाउस में गवर्नर हाउस में इहो मसइलो को हल्का बंदियुनि जो न आहे तकबंदी जो न आहे इहो हिसाबंदी जो मसइलो आहे हिसापती जो मसइलो आहे। तकबंदियुनि में ई भॼणु चाहिनि था इलेक्शन नथा कराइणु चाहिनि। इन्हनि खे ख़बर आहे त जेको हिननि जो हशर थियो आहे इन्हनि सां गॾिजी इलेक्शन मिलिया ऐं कराची में जेको हिननि खे NA जी सीट ते हिननि खे रिज़ल्ट मिलिया ही हाणे PP नूरा कुश्ती करे MQM खे अॻिते खयो आहे त तव्हां अॻिते अचो ॿई भॼण था चाहिनि ऐं तंहिंजे करे MQM ॻाल्हि कई आहे नई तकबंदी हाणे कीअं चुप आहे एतिरनि 10-12-13 ॾींहंनि में तकबंदियूं नथियूं थी सघनि। इहो हिकिड़ो भॼन जो रस्तो राय फरार इख़्तियार करण लाइ इहो सभु कुझु कनि पिया। असां तयारु आहियूं असां सम्झूं था त इलेक्शन डिले न थियणु घुरिजे। इहा हिकिड़ी साज़िश करे इहे पंहिंजे एडमिनिस्ट्रेटर ज़रिए जेको आहे इलेक्शन सॼो निज़ाम हलाइणु चाहिनि था। जीअं MQM पहिरीं पंहिंजो हिसो वठी एडमिनिस्ट्रेटर्स लॻ बराया। हाणे मसइलो इहो आहे त हिननि खे जेको हमेशह थींदा आहिनि ब्लैकमेल कंदा आहिनि वर्कर इजलास थींदो आहे पुरानी कहाणी अल्ताफ़ चैन वारी वर्कर इजलास कंदा प्रेस कॉन्फ्रेंस कंदा हम छोड़ देंगे हम रह जाएंगे हम निकल जाएंगे हम आ जाएंगे हम चले जाएंगे। बाक़ी इन्हनि जो मसइलो आहे पैसो घणो जाम आहे पीपल्स पार्टी जो लुटे फुरे असांखे जेको हिननि बोर्ड मुतासिरनि सां बि सॼो हिननि करे पैसो ॾेई छॾींदा। बाक़ी इहे गॾियल आहिनि हिकु आहिनि हिकु स्टेज ते आहिनि को नओं ड्रामो कोन्हे। MQM जो इतिहाद जी कोन्हे इट्स नॉट अ न्यू थिंग। गॾु वेठा अॻु में बि गॾु हुया पाण निकिरा वरी इकठा थींदा को फ़र्क़ु कोन पवंदो। कराची में हिननि जो हाल जेको थियो आहे गॾिजी इलेक्शन विढ़ियो त PTI खां अधु वोट बि कोन खणी सघिया आहिनि। मां नथो सम्झां त इहो खिचड़ी न पई पचे। हीअ MQM हिन वक़्त में पंहिंजो भॼण जी फीस पई वसूल करे त ठीकु आहे असां तव्हांखे रस्तो करे ॾियूं था इलेक्शन सां भॼण लाइ त असांखे फीस छा ॾींदो। जहिड़ो माल ते आहे जहिड़ो हिसाबती ते आहे जहिड़ो जेको आहे इहो उन ते कोन्हे छा चवंदा आहिनि त इहो तकबंदी ते कोई ठीकु हलीम साहब नवाब साहब खां जवाब थो वठूं तव्हां असां सां लाइन ते ई रहिजो ऐं असांखे ज़रूरु ॿुधाइजो। मां लाइन ते नथो रही सघां नाज़िया हाणे मां लाइन ते न मां किथे वेठो आहियां महिरबानी थैंक यू वेरी मच। हाणे मां किथे वेठो आहियां त मूंखे कॉल आई मां हाज़िर थी वियुसि। ठीकु आहे न ठीकु हलीम साहब कोऑर्डिनेशन कोन हुई। ठीकु आहे न महिरबानी। ठीकु हलीम साहब।
हलीम साहब जो ॿुधो आहे ऐं उहा ई साॻी ॻाल्हि जेका असां ॿुधूं था त शेरियार साहिबु उहा ॻाल्हि कनि पिया, मौलाना साहिबु उहा ॻाल्हि कनि था, हीउ सभु कुझु आहे सिर्फ़ु इलेक्शन खां भॼण जो मामिलो? न, ईअं कोन्हे। हलीम आदिल त पंहिंजी ॻाल्हि कंदो आहे, उनखे पंहिंजे पाण जी ख़बर कोन्हे त मां छा आहियां, पर मसइलो उन ॻाल्हि जो न आहे। मसइलो इन ॻाल्हि जो आहे की हीअ जेके बार बार चए थो त जेको आहे सो पैसे ऐं इहो उन जी रांदि हाले ख़ैरपुर में मां हिनखे ॾेखारियांसि जेके इलाइक़ा अहिड़ा आहिनि जेके पाकिस्तान पीपल्स पार्टीअ वाक़ई कमु कयो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी CM सिंध एतिरो हलियो आहे, शायदि ही त को हिन जे लीडर छो न आयो, ऐलान करे वियो न, PTI ख़ान साहिबु छो न आयो, छो न उते जेको वाइदा करे वियो या हिकिड़े ॿ सखर में अची उते शइ साफ़ हिनखे मुंहुं ॾेखारे अची हिते अची पहुतो। हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में ख़ैरपुर में 7-8 चकर त मुराद अली शाह साहिबु ॾेई चुको आहे, बिलावल साहिबु 2-3 चकर उहो ॾेई चुको आहे। बिलावल साहिब जी हर हिकु ॻाल्हि ते नोट पियो करे। ही ॻाल्हियूं करणु सभु कुझु आसान आहिनि ऐं प्रैक्टिकल कमु करणु। ॾिसो, जॾहिं असीं कमु कयूं था त तॾहिं त असांखे मैंडेट मिले थो, तॾहिं त माण्हू वोट कनि था। जेकॾहिं ईअं न हुजे, तव्हां हिते जीअं मिसल फॉर एग्ज़ाम्पल तव्हांजी हिते जॉब आहे, तव्हां उहो कमु न कंदो, ज़ाहिर आहे मालिक सोचींदा हीअ हिते हिन वक़्तु कमु पियो हले। हाणे उहो अवाम ते मुदसर आहे की अवाम छा पियो चाहे, अवाम छा थो करणु चाहे, ऐं अवाम फ़ैसिलो करे चुको आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खां सवाइ अवाम हली नथो सघे। इन जे करे त हुननि खे ख़बर आहे असांजो जेको वजूदु आहे, असांजो जेको रहणु आहे, मोहतरमा जी शहादत शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी ऐं बिलावल भुट्टो सभ खां वॾी ॻाल्हि उनखे लीड करे थो। आसिफ अली ज़रदारी साहिबु लीड करे थो। ही मामला नवां त कोन्हनि, जेका ॻाल्हि ही ओपोज़िशन वारा कनि पिया, ठीकु आहे, ओपोज़िशन कनि, असांजा मोहसिन आहिनि, असांजा ॿाहिरि आहिनि, उहो भली कनि, उन्हनि जो राइट आहे। नाराज़गी बि नयूं न आहिनि, उन खां पोइ जेको कुझु नाराज़गी तव्हांखे सभ खां वॾी ॻाल्हि ॿुधायां त असां आया अहिड़ो कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे जेको सिंध खे नुक़सानु पहुतो आहे। असां हमेशह अहिड़ा फ़ैसिला कया आहिनि जो सिंध तरक़ी तरफ़ वञे ऐं सिंध हिकु आहे ऐं सिंध खे अॻिते वधायूं पिया। ईअं न आहे त असां को सिंध ते को अहिड़ो को ग़लति फ़ैसिलो मिलियो आहे या चाहे कुझु बि हुजे, चाहे वफ़ाक़ हुजे, चाहे केरु बि हुजे, अॻु में असीं चवंदा आहियूं त सभ खां पहिरियां सिंध खां पोइ असीं पाकिस्तान खे मज़बूत कंदा आहियूं। हा, बिल जेको बि थियो आहे हिन वक़्तु वफ़ाक़ सां थियो आहे। जॾहिं इमरान ख़ान जी हुकूमत हुई, जॾहिं इहो हिते ठाहिण जी कोशिशि करे पियो जेकी बेटनि जी, जेको तव्हां पाण त सभ खां वधीक सिंध हुई ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हुई, ऐं उनखे ज़ाहिरी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सभ खां वधीक फ़िक्रु हूंदो आहे हितां जे माण्हुनि जो, ऐं उहा पाकिस्तान जी अलामत आहे, पाकिस्तान जी पार्टी आहे। बाक़ी ही क़ाबिल एतिरा मुंहिंजा दोस्त आहिनि, शहरियार मुंहिंजो भाउ आहे, सभई दोस्त आहिनि, हर कंहिंखे हक़ु आहे। पर हिन वक़्तु जेकी पोज़ीशन आहे, ॾिसो न, कुझु इलाइक़ा जेके असांजे सिंध जा इलेक्शन थी 2-3 डिवीज़न जी, उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी स्वीप कयो। हाणे बि इनशाअल्लाह मूंखे जेको लॻे पियो, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको बिलावल साहिबु चयो आहे, त ज़ाहिरी आहे हिते इलेक्शन थींदी, जियालो को मेयर थींदो ऐं ज़रूरु थींदो। अहम सवाल मौलाना साहिबु उथारे थो, तयारी कहिड़ी आहे? अॼु 3 तारीख़ न, ॾिसो न, तयारी असांजे तरफ़ां त आहे, असांजे तरफ़ां त तयारी आहे। बाक़ी तयारी ॾिसो न, उन्हनि ॿियनि पार्टियुनि खे करणी आहे, मौलाना खे करणी आहे इलेक्शन लड़ण लाइ, ॿियनि खे जेके अगरि जेके उहे आहिनि असांजा दोस्त शहरियार वारा, उन्हनि खे तयारी करणी आहे इलेक्शन लड़ण लाइ। असीं त रेडी आहियूं, असीं त तयार, असांजी कैंपेन बि हलनि पियूं। ज़ाहिरी आहे इलेक्शन जो कराइनि था, सुप्रीम कोर्ट जे चवण ते थिए पई इलेक्शन, त ज़ाहिरी आहे उहा त हुननि खे बि ख़बर हूंदी त तयारी हूंदी न, जॾहिं तयारी न हूंदी त पोइ काॾों जेको आहे इलेक्शन थींदी। असीं कॾहिं बि डिनाए नथा कयूं इलेक्शन खे पोस्टपोन करण लाइ। असीं चाहियूं था त इलेक्शन थिए ऐं ख़बर पए त केरु खटे थो, केरु न पियो खटे, ऐं इनशाअल्लाह असीं वॾे वाक़े पाकिस्तान पीपल्स पार्टी खटींदी। हिते PTI जो दौरु हाणे ख़तमु थी वियो, PTI जो को वजूद कोन्हे, ॿियनि पार्टियुनि जो कोई कोन्हे। जीअं MQM जो इल्ज़ाम या ॿियनि जा इल्ज़ाम, MQM उनजी पंहिंजी पार्टी आहे, MQM लड़ंदी त पंहिंजे तरफ़ां लड़ंदी, जेको बि उनजो मैंडेट हूंदो। पर पाकिस्तान पीपल्स पार्टी हाणे घणा माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी में ऐलान करे चुका आहिनि ऐं अचनि पिया, ऐं तव्हांखे कुझु ॾींहंनि में खोड़ सारा अहिड़ा सिंध मां ऐं हिते रहिया हुया तव्हांखे पाकिस्तान पीपल्स पार्टी में ऐलान कंदा, ही भली जेके बि ॻाल्हियूं कनि। जेको शहरियार साहिबु मूंसां गॾु मौजूदु आहिनि, सां राब्तो बहाल थियो आहे। शहरियार साहिबु, छा रिस्पॉन्ड करणु चाहींदो नवाब साहिब जी ॻाल्हियुनि ते? हू ॼाणाइनि था त असीं बिल्कुलु तयारु आहियूं, छा चवंदो मां? ॾिसो, नवाब खान असांजो भाउ आहे, दोस्त आहे, पर हाणे शायदि सिंध हुकूमत जूं उन्हनि खे ॻाल्हियूं ख़बर न आहिनि। आख़िरी लेटर कंहिं लिखियो इलेक्शन कमीशन खे त असांजी तयारी न आहे इलेक्शन कराइण जी सिंध में?
आख़िरी लेटर कंहिं लिखियो त असांजी सिंध जी शहरयार भाउ इन करे त मां हिकिड़ो मिनट ॻाल्हि पूरी कयां न। ठीक आहे कंहिं लिखियो हुयो लेटर त सिंध पुलिस जेका आहे उहा ॿोॾि मुतासिरनि जी ड्यूटियुनि में मसरूफ़ आहे ऐं उहा सिक्योरिटी नथी फराहम करे सघे। आख़िरी लेटर कंहिं इहो लिखियो हुयो त असांखे हल्का बंदियुनि ते एतिराज़ आहे ऐं असां हल्का बंदियुनि ते त डिलेइंग टैक्टिक्स तय करनि था। वर्बली चवण सां को फ़र्क़ु नथो पए। ग्राउंड रियलिटी इहा आहे त इलेक्शन पीपुल्स पार्टी ऐं MQM ॿई पार्टियूं नथियूं चाहिनि। असां वेही इहे कूड़ ॻाल्हायूं, टॉक शोज़ ते हेॾो होॾो जूं ॻाल्हियूं करे माण्हुनि खे गुमराह कयूं। मुंहिंजे ख़्याल में हेॾी सीनियोरिटी हेॾा पंहिंजा इलेक्टेड नुमाइंदा थी इहो मुनासिबु न आहे ऐं बहितर आहे त अवाम पाण फ़ैसिलो वठे। इलेक्शन साम्हूं आहे, तव्हां छॾे ॾियो त इलेक्शन थिए। तव्हां लिखो, सुबुह लेटर लिखो, सुबुह नवाबगंज मां थो चवां रिक्वेस्ट थो कयां त प्रेस कॉन्फ्रेंस करे ऐं ॾे तड़ी इलेक्शन कमीशन खे ऐं कोर्ट्स खे त असां इलेक्शन को नथा भुॻूं ऐं ॿ इदारा छो नथा इलेक्शन कराइणु चाहिनि त असां नवाब खान जो साथ ॾींदासीं, गॾु बीहंदासीं अची। पर हक़ीक़त हिनजी ईअं न आहे, उहो सभिनी जे साम्हूं आहे। शहरयार साहब, मसइलो छा आहे त असली जॾहिं शुरूअ में बरसातूं हेॾियूं वॾियूं 2-3 महीना कंटिन्यू अचियूं त असांखे ज़ाहिर आहे उन खे पहिरियों सेटल करिणो हुयो माण्हुनि खे। जॾहिं उहो पाणी हाणे हिन वक़्तु बि अञा बि हालत ख़राबु आहे, का बहितर न आहे। असां चऊं त असीं पाणी कढी छॾियो आहे, तो इलाइक़ा अहिड़ा आहिनि जेको असीं चाहियूं था त उहो बिल्कुलु उतां पाणी बि निकिरी वञे, उन्हनि माण्हुनि खे असीं रीसेटल कयूं, उन्हनि खे असीं घर बि ठाराए ॾियूं। असांजी जेकी लोकल बॉडीज़ आहे असीं चाहियूं था, असीं हाणे असीं कोन था चाहियूं त लोकल बॉडी भली पोस्टपोन थिए या पोइ थिए। असीं हिन वक़्तु इहा कंडीशन आहे त असीं चाहियूं था त कराची में इलेक्शन थिए ऐं असां कॾहिं बि इन शइ खे डिनाए न कयो आहे जेको आहे सो इलेक्शन न थिए ऐं इलेक्शन थिए भली। इहो तव्हांजा एक्शन्स प्रूव करे न, रखो अल्फाज़नि सां त न थींदो। जॾहिं इहा ज़रूरत ई बोर्ड में तव्हांजो 6000 पुलिस वारो इस्लामाबाद जे फेडरल जे हवाले कयो वियो, कैपिटल जे, त PTI जी लॉन्ग मार्च खे उते रोके ऐं ॿुधायो इहो पियो वञे त असांजी सिंध पुलिस ॿोॾि मुतासिरनि जे रेस्क्यू में बिज़ी आहे। कहिड़ी पुलिस काथे पई आहे कमु करे असांखे नज़र त काथे न आयो, न इहो पुलिस जो कमु आहे। इहे हिकिड़ा डिलेइंग टैक्टिक्स आहिनि जेके ऑब्वियस आहिनि, थींदो आहे, सियासी माण्हू कंदा आहिनि। पर बहरहाल हाणे असां दरगुज़र था कयूं, तव्हां इलेक्शन करायो। बस भाईजान, तव्हां बि तयारी कयो, असां बि कयूं था, इलेक्शन थींदी, अलाह बहितर कंदो सभिनी जो बहितर ईंदो। ऐं वेंदे शहरयार साहब, अवां जी नवाब साहब जी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे कुझु ॾींहं अॻु हिकु नवनि सूबनि वारे मामले ते स्पेशल हिकु कमेटी जो क़यामु थियो, जंहिं ते खोड़ रिज़ल्टमेंट बि साम्हूं आई आहे। उनखां पोइ असीं ॾिठोसीं त हाणे वरी कादिर मंदोखेल साहब जो हिकिड़ो बिल आहे जंहिं ते तमामु घणो मामला हलनि पिया। छा चवणु चाहींदो अवां ते? पोइ नवाब साहब खां बि हिन ते इनपुट वठूं था। ॾिसो, नवां सूबा उहो ई मां चयुमि त इहे इलेक्शन जा जीअं जीअं वेझो ईंदा आहिनि त पोइ सिंध कार्ड बि यूज़ थींदो आहे, महाजर कार्ड बि यूज़ थींदो आहे, या उन्हनि जी कड़ी आहे हिकिड़ी। इन में का रियलिटी, का हक़ीक़त न आहे ऐं सिंध हिकु आहे, हिकु रहंदो। न नवाब खान चाहींदो त इहो अलॻि हुजे, न असां चाहींदासीं। सही, ठीकु। ऐं गॾोगॾु जेको धारनि खे डोमिसाइल ॾियण वारो जेको ही कादिर मंदोखेल साहब वारो, ॾिसो शहरयार साहब चयो, मां एग्री आहियां। इहे असां मां तव्हांखे पहिरियों प्रोग्राम में चयो त असीं कॾहिं सोचे बि नथा सघूं त सिंध जो भली ॿिए हंधि आहे। सिंध सरकार ज़ाहिर आहे, सिंध सरकार जा जेके वेठल आहिनि, अॻु असां ॾिठोसीं त कमेटी में ख़ुशी शाह साहब हुनखे हेड कनि पिया। हाणे ख़ुदि कादिर मंदोखेल साहब अवां जी पार्टी जो हिसो आहिनि ऐं उहे जेकॾहिं ही मामला साम्हूं अचनि था त ज़ाहिर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ते बि तनक़ीद थींदी आहे, ख़ुदि सिंध सरकार खां बि सवाल थींदा। कादिर मंदोखेल जो बि चए, उहो हर कंहिंजो पंहिंजो मौक़िफ़ आहे, हर कंहिंजी पंहिंजी आहे। ॾिसो न, हाणे हिन में 13 पार्टियुनि जो हिकिड़ो मौक़िफ़ न हूंदो आहे। हिन वक़्तु सभिनी जो हिकिड़ो आहे त सभु गॾु आहिनि ऐं हर कंहिंजा पंहिंजा ख़्यालात आहिनि। ख़्यालात खे कंहिंखे बि को हो नथो करे सघे। हिकिड़ो प्रैक्टिकली जेको कमु थियण वारो उहो त नामुमकिन। इहो कॾहिं सोचे ई नाजिया साहिबा, असीं सोचे बि नथा सघूं त को सिंध जे ख़िलाफ़ जा असीं सिंध जे इन जे या जेको अगरि उनजो नालो बि खणंदो न असीं उनखे बर्दाश्त न कंदासीं। एक्शन्स स्पीक लाउडर देन वर्ड्स। उहे एक्शन छो न पिया ॻाल्हाइनि? छो न सिंध सरकार जेकॾहिं अहिड़ा मामला साम्हूं बि अचनि था त उन ते स्टैंड उहो नज़र न पियो अचे। ॾिसो, तव्हांखे यादि हूंदो इहो सिंध जे इन सूबनि जी जा इन जी ॻाल्हि पई थिए जा CM मुराद अली शाह खुलम खुला
सभु पार्टियूं वेठियूं उन में असेंबली में स्पीच कई त अहिड़ी काई बि ॻाल्हि कोन्हे ऐं असीं आहियूं ऐं असीं हुकूमत कयूं पिया, अहिड़ो जेको चवनि था उहो उन्हनि खां पुछो। बाक़ी असीं इन ते लफ़्ज़ हिकिड़ा ॿ लफ़्ज़ बि नथा ॿुधणु चाहियूं। जीअं मां तव्हांखे चयो त असीं इन ते ॿुधण ई नथा चाहियूं, ॻाल्हाइण ई नथा चाहियूं, त अहिड़ी का ॻाल्हि आहे बि कोन, असीं उनखे तबसरे में छो आणियूं। जॾहिं असीं चाहियूं था त सिंध खे को टोड़ण वारो अञा पैदा ई कोन थियो आहे, सिंध खे विराइण वारो को अञा पैदा ई कोन थियो आहे। इनशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके ॿिया दोस्त आहिनि अगरि जेकॾहिं हिमायत बि कंदा असीं उनखे वेलकम कंदासीं। सिंध हिकु ई आहे ऐं हिकु ई रहंदी। सिंध पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जान आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि अपने जेको आहे न सिंध असीं उनखे माउ जो रुतबो बि ॾींदा आहियूं। माउ खे को विराइण को पसंदि कोन कंदो आहे, केर बि हुजे कहिड़ो बि हुजे, जेके हिते रहनि था सभु सिंधी आहिनि ऐं असीं उन्हनि खे क़बूल कयूं था, मञूं था। हाणे हिकिड़ो चए थो त मां न आहियां ॿियो त पोइ उहा उन्हनि खे केरु पुछे। असीं हिते सभु रहण वारनि खे मां त सिंधी सम्झां पियो। इहा ॻाल्हि जेकॾहिं पंहिंजे अॻवाननि खे बि सम्झायो त उहे बि न अॻवान मुंहिंजा माशाअल्लाह मुंहिंजा अॻवान आहिनि न, उहे बहादुर बि आहिनि, हिमत वारा बि आहिनि ऐं क़ुर्बानियूं बि ॾिनियूं आहिनि जमहूरियत लाइ। ॾिसो अहिड़ो को कहिड़ो बहादुर आहे जंहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे फांसी ते लटकाए पर पंहिंजे असूलनि ते न हटियो। मोहतरमा जी शहादत जेकी हेॾी वॾी, हिननि जॾहिं मोहतरमा ते कराचीअ ते हमिलो थियो, जॾहिं बम ब्लास्ट 250-300 माण्हू मरी विया त मोहतरमा पंहिंजे औलाद सां पंहिंजे बचड़नि सां मिलण वई दुबई। हितां माण्हुनि चयो त जेको आहे सो मोहतरमा हली वई। मोहतरमा चयो न मां हली न वई आहियां, मां अचां पई। मोहतरमा वरी 2-3 ॾींहंनि में अची वई। आसिफ अली ज़रदारी साहिबु तव्हांजे साम्हूं आहे, 10 साल 11 साल जेल काटियईं पर उन्हनि जी मञई काई न। ही सभु माण्हू बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका हाणे वारी पीपल्स पार्टी आहे उनजो हिसो आहिनि। शिराज साहिब फाइनल कॉमेंट मां खां वठंदसि। राब्तो नाज़िर मुनक़िद थी वियो आहे ऐं मां नवाब साहिब जो मौक़िफ़ ॿुधो ऐं ॿियनि पार्टीज़ जे जेके अॻवान असांजे अॼोके प्रोग्राम में गॾु हुआ उन्हनि जो मौक़िफ़ मां ॿुधो आहे। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ॼाणाए पई जेका सिंध हुकूमत में आयल वक़्तु उहा ॼाणाए पई त जेका इलेक्शन वारो मामिलो आहे इस्लामाबाद वांगुरु सिंध अंदरि जेको ॿियो मरहलो आहे मकानी चूंडनि जो उहो डिले कोन थींदो ऐं हीअ जेका ऑन टाइम यानी जेका 15 जनवरी वारी तारीख़ आहे उन ते असीं बिल्कुलु तयारु आहियूं। ऐं इख़्तिलाफ़नि जे हवाले सां वाह नवाब साहब जो मौक़िफ़ ॿुधो आहे। जेको ऑपोज़िशन पार्टीज़ छा पियूं चवनि उहो बि असांजे अव्हां जे आरो रखियोसीं। पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो नवाब साहब। हिकु भेरो ॿीहर मूंखे महिरबानी चवंदसि अव्हां अॼु टाइम कढियो प्रोग्राम जे लाइ। जेके ॿिया महिमान मूंसां गॾु हुआ सभिनी जी गुफ़्तगू जे हवाले सां पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। सुभाणे वरी सां मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।